नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियो पिया त सकाफ़त ऐं सियाहत खाते सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह यूएन टूरिज़्म कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सऊदी अरब पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह रियाज़ पहुची सऊदी जे डिप्टी मिनिस्टर लोकल अफेयर्स सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿिन्हिनि मुल्कनि विच में सकाफ़ती ऐं सियाहती लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते ॻाल्हि ॿोल कई वई। सऊदी अरब में मुनक़िद थींदड़ यूएन टूरिज़्म कॉन्फ्रेंस में पूरी दुनिया में सियाहत जा वज़ीर शिरकत कंदा। एक ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सकाफ़त ऐं सियाहत खाते जो सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह यूएन टूरिज़्म कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सऊदी अरब पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह रियाज़ पहुची सऊदी जे डिप्टी मिनिस्टर लोकल अफेयर्स सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में ॿिन्हिनि मुल्कनि विच में सकाफ़ती ऐं सियाहती लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते ॻाल्हि ॿोल कई वई। सऊदी अरब में मुनक़िद थींदड़ टूरिज़्म कॉन्फ्रेंस में पूरी दुनिया मां सियाहत जा वज़ीर शिरकत कंदा।